श्री कृष्ण चवनि था कि पंहिंजी मंज़िल जो रस्तो ॿिए कंहिंखां न पुछिजो, छो त पंहिंजी मंज़िल जी अहमियत जेतिरी तव्हांखे ख़बर आहे ओतिरी ॿियो केरु सम्झी कान सघंदो। ऐं कंहिंजे अॼु खे ॾिसी हुन जे भविष्य जो मज़ाक कॾहिं न उड़ाइजो, छो त समय में एतिरी ताक़त आहे कि हू धीरे धीरे कोयले खे बि हीरो ठाहे छॾंदो आहे। ऐं जंहिं वटि तव्हांजे लाइ वक़्तु न आहे उनखे कॾहिं परेशान न कयो, छो त हू पंहिंजी दुनिया में मस्तु आहिनि ऐं हुन दुनिया में हुनखे तव्हांजी ज़रूरत कान्हे। ऐं हू माण्हू वाक़ई में बुद्धिमान आहिनि जेके क्रोध में बि पंहिंजे वात मां कुझु ग़लति शब्द नथा कढनि। हिन दुनिया में सिर्फ़ ॿ ही सच्चा ज्योतिषी आहिनि, मन जी ॻाल्हि पढ़ण वारी मां ऐं भविष्य खे सुञाणे वञण वारो पिता। ऐं जीवन में पंहिंजे हुनर मथां कॾहिं बि घमंड न कजो, छो त पानी में पत्थर सिर्फ़ पंहिंजे वज़न जे करे बुॾी वेंदो आहे। अगरि कर्म तव्हांजा सुठा आहिनि त क़िस्मत तव्हांजी दासी आहे, ऐं अगरि नियत तव्हांजी सुठी आहे त घर में मथुरा काशी आहे। माउ पीउ सां गॾु तव्हांजो सुलूक ज़िंदगी जो हू पाठ आहे जेको लिखंदा त तव्हां आहियो, पर हुनखे पढ़ी करे तव्हांखे तव्हांजी संतान ॿुधाईंदी आहे। कॾहिं बि कंहिंखे बि दुख न ॾियो, छो त ॾिनल शइ हिकु ॾींहुं 1000 गुना थी वापसि ज़रूरु ईंदी। माण्हू कंहिंसां होसि ताईं लड़ी सघे थो जेसि ताईं हुनखे हुन सां प्यार जी उमेद आहे। जंहिं ॾींहुं हू उमेद ख़तम थी वई, विढ़ण बि बंदि थी वेंदो। हमेशह यादि रखिजो कि मौक़ा भले क़िस्मत सां मिलनि, पर कामयाबी कॾहिं क़िस्मत सां कान मिलंदी। कामयाबी हमेशह सिर्फ़ ऐं सिर्फ़ महिनत सां ई मिलंदी। संघर्ष पीउ सां सिखो ऐं संस्कार मां सां। बाक़ी सभु ॻाल्हियूं त दुनिया सेखारे छॾंदी आहे। त हमेशह मस्तु रहो, स्वस्थ रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।